ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 17 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त राजा परीक्षित स्वामी सुखदेव जी खां सवाल कयो त गुरु रमणीक दीप जहिड़ो आस्थान छॾे यमुना नदीअ में अची छो रहण लॻो हो। जंहिं ते श्री सुखदेव जी स्वामी उन्हनि खे ॿुधायो त ब्रह्मा जी जो पुटु कश्यप, जंहिं जूं 2 स्त्रियूं कद्रू ऐं बिंता नाले हुयूं, उन्हनि पाण में इन ॻाल्हि ते शर्त लॻाई त सूर्य देव जे रथ जा गोरा अछा आहिनि या कारा। हिकिड़ी चयो त अछा आहिनि ऐं ॿी चयो त कारा आहिनि। हारण वारी जीतण वारीअ जी दासी थींदी। अहिड़ी तरह मुक़ररु थियल ॻाल्हि मञी कद्रूअ पंहिंजे पुटनि खां पुछियो जेके नांग हुआ। तिन चयो त हे माता, तो वॾी ग़लती करे छॾी, छो त सूर्य देव जे रथ जा गोरा अछे रंग जा आहिनि। तंहिं ते कद्रू ऐं नांगन पाण में साज़िश करे जंहिं वक़्तु 2 भेणूं गोरनि खे ॾिसण वेयूं, तॾहिं उन्हनि गोरनि जे मथां नांग पाण लिपटजी विया, जंहिं करे गोरा कारे रंग जा ॾिसण में आया। अहिड़ी तरह दगा सां हुन बिंता खे जीतियो। लेकिन गरुड़ खे इहा ॻाल्हि पसंदि न आई, लेकिन पोइ बि मुआइदो करे देवताउनि खां अमृत वठी नांगनि खे ॾिनाई ऐं पंहिंजी माता खे छॾायईं। वापसि दगाबाज़ीअ सां उन्हनि खां अमृत फुरे छॾियईं। तंहिं बाद श्री नारायण भॻवान खां वरदान घुरियईं त को बि नांग मूंखे मारे न सघे ऐं न को ई मूंखे कंहिं नांग जो ज़हर असरु करे सघे। उन खां पोइ गरुड़ नांगनि ते ज़ुल्म करणु लॻो। उन खां पोइ नांगनि ब्रह्मा जी सां सलाह मशवरो करे गरुड़ सां इहो मुआइदो कयो त हर महीने में हिकिड़ो नांग उन खे खाइण वास्ते ॾींदा। अहिड़ी तरह गरुड़ बि राज़ी थियो। लेकिन जॾहिं कालिया नांग जो वारो आयो, तॾहिं उन चयो त मां एॾे वॾे ज़हर वारो पंहिंजे ताक़त जे घमंड में मतवालो थी वियो ऐं गरुड़ सां विढ़ण जो वीचार करणु लॻो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 17 अध्याय जे 2 भाग में ॾिसूं त अॻिते छा थो थिए। कालिया नांग इहो वीचार करे वण ते को बि नांग न रखी आयो ऐं जॾहिं गुरु संदसि दरवाज़े ते आयो, तॾहिं कालिया नांग साणस लड़ाई कई, पर गुरु उनखे पंहिंजे चंबनि ऐं चंबनि सां केरायो। प्यारा भक्तों, उन वक़्तु गुरु जे परनि मां श्याम वेद, अथर्ववेद, ऋग्वेद ऐं यजुर्वेद जा आवाज़ निकिरणु लॻा। उन करे उहो आवाज़ ॿुधी नांग जो तेज घटिजणु लॻो। जॾहिं कालिया नांग गुरुड़ में पाण खां वधीक ज़ोर ॾिठो, तॾहिं हार मञी मन में चयो त हींअर बिना भॼण जे गुरुड़ जे हथां मुंहिंजा प्राण बची न सघंदा। उन करे बिंद्राबन में जमुना नदीअ जे किनारे वञी रहां त जीअरो बचंदसि, छो त सोबर रकेश्वर जे श्राप सबबु गुरुड़ उते अची नथो सघे। इहो वीचार करे काली नाग पंहिंजी स्त्रियुनि ऐं औलाद समेत रमणीक दीप मां भॼी अची जमुना नदीअ में रहियो हो। ॿिया नांग सोबर रकेश्वर जे श्राप जे हाल खां अणवाक़ुफ़ हुआ। काली नांग इहा श्राप जी ॻाल्हि नारद मुनीअ खां ॿुधी हुई। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे स्वामी,
गुरु बिंद्राबन में जमुना किनारे छो न थे वञी सघियो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा, हिकिड़े वक़्तु सोबर रखेश्वर जमुना नदीअ जे किनारे ते वेठे तप कयो। उते गुरु वञी हिकिड़ो वॾो मांगर मछ जमुना मां खाधो। इहो हाल ॾिसी सोबर रखेश्वर क्रोध करे चयो, ए गुरु, जंहिं हंध मां वेही परमेश्वर जो भॼन करियां उते कंहिंखे बि सुमर्थी न आहे जो कंहिं जीव खे दुख ॾेई सघे। जेकॾहिं तोखे मुंहिंजे चवण ते एतबार न अचे त पंहिंजे स्वामीअ खां वञी पुछ। हिन दफ़ा तुंहिंजो अपराध मूं खिमिया कयो, पर आईंदा लाइ तोखे श्राप थो ॾियां त जेकॾहिं वरी हिते ईंदे त ज़रूरु तुंहिंजो नास थींदो। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी चवनि था उन श्राप जे डप खां गुरु उते न वञी सघंदो हो। जॾहिं खां काली नांग अची उते रहियो हो, तॾहिं खां उन हंध जो नालो काली वाह पियो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा, जॾहिं श्री कृष्ण काली नांग खे मोकल ॾिनी ऐं पाण ॿारनि वांगुरु डिॼंदो डोरी यशोदा जी हिंज में अची लिकियो, तॾहिं यशोदा ॾाढे प्रेम सां अखियुनि में जल आणे श्री कृष्ण खे गले लॻायो ऐं मुंहुं चुमण लॻसि। रोहिणी माता ऐं ॿियूं सभई बिरज बालाऊं बि उनखे ॾिसी ख़ुशीअ में न थे मापियूं। जिन गायनि ऐं वछरनि श्री कृष्ण खां सवाइ रुनू पए से पिणु सभु ख़ुशि थियण लॻा। उन वक़्तु बलदेव इहा महिमा श्री कृष्ण भॻवान जी ॾिसी पए खिलियो। नंद बाबा उनखे खिलंदो ॾिसी कावड़जी चयो, ही बलदेव वासुदेव जो पुटु असांजो ज़ात भाई न आहे, तंहिं करे दुख जे वक़्त में खिले थो। इहो ॿुधी बलदेव चयो त हे पिताजी, मुंहिंजे खिलण जो सबबु इहो आहे त जॾहिं श्री कृष्ण जमुना में टुपी हेरे ज़बरदस्त नांग खे सूगो जलियो तॾहिं नथे ॾिनो ऐं हाणे माता जी हिंज में अची ॾकण जो नाटक करे थो ॾेखारे। हे पिताजी, श्री कृष्ण खे कंहिंजो बि डपु न आहे, हू त सदाईं दुश्मननि खे सज़ा ॾियण वारो आहे। इहो ॿुधी नंद खिलण लॻो ऐं श्री कृष्ण खे गले लॻाए चयो त पुटु, हाणे तूं गायूं चारण मतां वञी हरदम मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं रहिजे। ईअं चई नंद घणियूं ई गायूं ऐं सोन वग़ैरह उन खां दान करायो ऐं उन ॾींहुं बिरज वासियनि श्री श्याम सुंदर जो नओं जनम वीचारे अहिड़ी ख़ुशी कई जंहिंजो हाल मुंहुं खां लफ़्ज़नि में बयान थी नथो सघे। यशोदा माता त श्री कृष्ण खे चयो, हे पुटु, मां तोखे मना कंदी आहियां त तूं जमुना किनारे न वेंदो कर, पर तो मुंहिंजो चवणु कॾहिं बि न मञियो ऐं जमुना जल में टुपी असांखे हेतिरो दुख ॾिनो। तॾहिं श्री कृष्ण चयो, हे माता, राति वारो सुपिनो सचो थियो। रांदि कंदे आयसि मां कंठे जमुना नीर, ॾेॼारियो छो दामा काली वाह जे पीर। हे माता, मां जॾहिं काली वाह जे अंदरि हलियो वियसि तॾहिं मां नांग खे ॾिसी ॾाढो ॾिनो हुअसि। जॾहिं मूं उनखे चयो त राजा कंस मूंखे कंवल जे गुलनि वठण वास्ते ई मोकिलियो आहे, तॾहिं हू राजा जे डप खां मूंखे गुलनि समेत हिते पहुचाए वियो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 17 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।